फैज़गंज की ब्रेकिंग खबर ॾींदा हलो त करूंडी फंक्शन लीग तरफ़ां तालका फैज़गंज जे सदर अख्तर राजपत की क़यादत में करूंडी राजपरा उते गॾिजाणी थी, जिते सवें फंक्शन लीग जे कारकुननि ऐं हुर्जमा जे माण्हुनि शिरकत कई। उन मौक़े ते खिताब कंदे अख्तर हुसैन राजपर, फ़हद खान बांपण, शहबाज खान राजपर, मुनवर चांग, इकबाल मुरजोई ॿियनि चयो त ईंदड़ बलदारी इलेक्शन में फंक्शन लीग अक्सर सां खटींदी। हिननि चयो त पीपी चूंडियल जो बाइकाट जो सोचे रही आहे। पीपी हुकूमत सिंध लाकारो दो रहियो, सिंध जो पैसो लुटियो वियो। हिननि चयो त पीपी हुकूमत में अस्पतालुनि में दवाऊं न आहिनि, माण्हुनि खे सिहत जी सहूलियतूं न पियूं मिलनि, माण्हुनि खे साफ़ पाणी नथो मिले, कम ते आबादगारनि सां कलूर कया विया आहिनि। हिननि चयो त अहिड़ो को खातो ई न आहे जंहिंमें हिननि करप्शन न कई हुजे। फंक्शन लीग जी हुकूमत ईंदे ई आवाम जा मसइला हल कया वेंदा।